वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सियारे में 3 महीननि जे लाइ बिजली पैकेज जो ऐलान। इज़ाफ़ी बिजली इस्तेमाल करण ते 26 रुपया फ़ी यूनिट रिलीफ ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुआशी हालतूं आस्ते आस्ते बहितर थी रहियूं आहिनि। मुआशी पाबंदियुनि सबबि मुआशी तौर आज़ाद नाहिनि। सऊदी अरब ऐं कतर ते वाज़े कयो त हाणे किश्तो खणी न ईंदा। हुकूमत हर शोबे में सुधारनि जी पॉलिसी ते अमल करे रही आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में पहिरियों भेरो 93,000 पॉइंट्स जी सतह पार करे नई तारीख़ लिखी छॾी। कारोबारी हफ़्ते जे 5 ऐं आख़िरी ॾींहुं स्टॉक एक्सचेंज कारोबार में 600 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंटरबैंक में डॉलर जे अघ में लाथ जो सिलसिलो भी बरक़रार। कारोबारी हफ़्ते जे आख़िरी ॾींहुं डॉलर 15 पैसा सस्तो। मुल्की मईशत बेहतरी तरफ़ वधी रही आहे। समूरा मुआशी अंग अखर हाकारी इशारा ॾेई रहिया आहिनि। बेहतरी मुआशी पॉलिसी सबबि GDP जी शरह 3% ताईं पहुची सघे थी। स्टेट बैंक वटि 11 अरब डॉलर जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि। हुकूमत कंट्रोल अकाउंट खसारे ते ज़ाब्तो आंदो आहे। स्टेट बैंक जो गवर्नर मोहम्मद जमील। भारत पंहिंजी होद ते क़ाइम चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान अचण खां इनकार। भारतीय मीडिया जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी लाइ भारतीय टीम पाकिस्तान जो दौरो न कंदी। भारतीय टीम न्यूट्रल हंध ते मैचुनि जे लाइ राज़ी आहे। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड लिखत में पाकिस्तान अचण खां इनकार न कयो आहे। भारतीय टीम इनकार कयो त को बि फ़ैसिलो हुकूमत कंदी। भारत खे रांदियुनि में सियासत न करणु घुर्जे। हर मुल्क जी ख़्वाहिश आहे त चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में कराई वञे। भारत सां हाइब्रिड निज़ाम ते के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि ऐं न ई वरी थींदियूं। सिंध हाई कोर्ट जे आईनी बेंच लाइ जज जी नामज़दगी न थी सघी। जुडिशियल काउंसिल जो इजलास 25 नवंबर ते हिकु दफ़ो ॿीहर तलब। चीफ जस्टिस जी आफरीदी जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जे इजलास में जजनि ख़िलाफ़ 10 शिकायतूं नाकाफ़ी शाहिदनि जी बुनियाद ते ख़ारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जी शिकायतुनि जो जाइज़ो। कोड ऑफ कंडक्ट मामले ते सलाह मशवरे जो सिलसिलो वसी करण जो फ़ैसिलो। सिंध हाई कोर्ट जा समूरा जज 24 नवंबर ताईं आईनी बेंच लाइ नामज़द। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर ताहिर जो चवणु आहे त 25 नवंबर ते जुडिशियल कमीशन जो ॿीहर इजलास तलब कयो वियो आहे। जज जी नामज़दगी ताईं सिंध हाई कोर्ट जा जज आईनी केस ॿुधी सघनि था। सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम तरफ़ां कराची में सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ सेमिनार। ज़ैन शाह, शाह बोस्ते, नसीर मेमन ऐं ॿियनि जी शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ सिंध खे 91 ठाह ते पाणी ॾियण लाइ तयार नाहे। वरी केनाल कढण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। सिंधु दरिया मां केनाल कढी पंजाब जी 40 खां 50,000 एकड़ ज़मीन आबाद कई वेंदी। सिंधु दरिया मां केनाल निकिरण सां ज़रई ज़मीनूं ग़ैर आबाद थी वेंदियूं। तंगवाणी में जस्कम तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजी रैली। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे। सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ शहदाद कोट में ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जी अॻवानी में रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण सिंध दुश्मन मंसूबो आहे। अवामी राय तहत मंसूबो फौरी तौर ख़त्म कयो वञे। नाले वारे नौजवान रागी सैफ समेजे खे धमकियूं ॾियण जे इल्ज़ाम हेठि लेक्चरार गिरफ़्तार। 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो सैफ समेजे ऐं DIG हैदराबाद सां फ़ोन ते राब्तो। गुलूकार जी सिक्योरिटी यकीनी बणण जी हिदायत। संदसि चवणु आहे त गुलूकार सैफ समेजे जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी। सिंधी नेटवर्क तरफ़ां 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारी मल्हाइण जूं तयारियूं तेज़। सिंधी टोपियुनि अजरकनि ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जे विकिरे में इज़ाफ़ो। धरती धड़ियुनि क़ौमी कार्ड खे यादगार बणाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। थड़ी मोहब्बत भरिसां ईदगाह जी भित करण सबबि 2 निंगर दॿिजी फोत। 8 वरहनि जे मीर ऐं 7 वरहनि जे वसीम लाड़काणे अस्पताल में दमधड़ीअ हवाले कयो। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। ऐं पाकिस्तान B वनडे मैच में ऑस्ट्रेलिया खे 9 विकेटुनि तां शिकस्त ॾेई हिसाब बराबर करे छॾियो। ओपनर साइम अयूब ऐं अब्दुल्ला शफ़ीक जूं 50, फास्ट बॉलर हारिस रऊफ़ जूं 5 विकेटूं। शाहीन आफरीदी जा बि 3 शिकार। क़ौमी टीम जे कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ कामयाबी सां टीम जे एतमाद में इज़ाफ़ो थींदो।